वनी जेल ए कोर्टन जा दरवाजा खड़काए ॾिसूं त कीअं था मूंखां बाह वापस कन। हकीम तू शाम कीअं भी करे नंदे वंजा। जी बादशाह मां कीअं भी करे वेंदुसि, खुदा कंदो कुर्ब में कम थी वेंदो। अदी हाणे त उज़माई चवण कोन था कनि, हाणे न मूंखे कम लाइ चवंदी आहे, मां त उते ई दम ॾींदुसि। अदा तू कम ते न हलंदे त छा हिते घर वेही औरतुनि जो खटियो खाईंदे शर्म कोन ईंदी? केर मरे त मरण ॾीस। अम्मा अची वई निभा ॿुधाइण। बादशाही बरकरार रहे। हिते वरी कहिड़ी बादशाही आहे? ज़मीन ते असांखे वेहण कोन थो ॾे पियो, सॼो ॾींहुं थो लोड़ाए, सॼो ॾींहुं के ॿ घड़ियूं हिते आराम करण जे लाइ आया आहियूं त हिते बि तो टिकरी तपाए ॾिनी आहे। हाणे जे अचे ॿ घड़ियूं को साह पटण जे लाइ हिते पहुता आहियूं त हिन शाम जे पहर में बि असांजे लाइ आज़ार करण आयो आहे। छा मक़सद आहे तो? अच त पानी भरे चऊं। चबो त पानी जी तव्हांखे ॾाढी तकलीफ़ आहे, रही सके चई नलको हणाए ॾियांव। असांखे हिते का बि तकलीफ़ कान्हे असांखे तकलीफ़। हा जो तू वॾेरे खे चई असांखे नलको हणाए ॾे, तोखे दाह ॾिनी से छा? भला वेहण जी सलाह न कंदव छा? तोखे केर रोकियो आहे वेहण खां? सॼी सारी खट पई अथई, वेहे। ॻाल्हि कम जी कई अथई। हाणे भला ख़बरूं ॾे ऐं महिला तो निकिर त असां आराम कयूं। ख़बरूं खेरनि जो दा मां ॻाल्हि कंदो मैं सिधी। कहिड़ा जे सर ॾे ख़ैर हुजे, असां इने तुंहिंजे चिच मिच में न ॼाणूं। मई असुल ॻाल्हि इहा त रईस जी तुंहिंजे धी जे मथां दिलि अची वई आहे। उठ उठ मथे, चवाई थी उठी। भाई कावड़ न कर कुझु ॻाल्हि सम्झण जी कर। छा समझा? तो ॻाल्हि ही अहिड़ी कई तो कावड़ न ईंदी? भाई तूं त कावड़ अजाई थी करी, मां त संग घुरण आयो आहियां तुंहिंजी छोकिरीअ जो रेस जे लाइ। छा थियो भाई, कहिड़ी क़यामत अची वई? खैरा जे सर ॾे ख़ैर हुजे बाबला, असां इन बारे में कुछ सोचो ही नाहे। तकड़ असांखे बि नाहे, ॾींहुं मोहलत थी सोची पोइ असांखे जवाब ॾिजां। फिलहाल तूं हल, असां पाण में सलाह करे पोइ तोखे ॿुधाईंदासीं। का ॻाल्हि न आहे बाबा, का ॻाल्हि न आहे, मां ॿ ॾींहं रखे पोइ ईंदुसि। अम्मा ही छा थी वियो? खैरा जे सर ॾे ख़ैर हुजे अमड़े, हाणे असां हिननि खे कीअं सम्झायूं त जंहिं छोकिरीअ में इन्हे वॾेरे जूं अखियूं आहिनि, इहा रईस दिलावर खान जी ज़ाल आहे, ज़ाल। न दीन, जेकर इहा ॻाल्हि कईसीं त मामलो अञा बिगड़ी वेंदो। अम्मा पोइ छा सलाह आहे? सलाह वरी कहिड़ी, अचे त सिधो सो जवाब था ॾियूंसि त असांखे छोकिरीअ संग नाहे ॾियणो। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा, तूं इन्हनि ज़ालिमनि खे नथो सुञाणे। अदा जे जवाब ॾिनुसि न त इहो ज़ालिम ज़ोरीअ छोकिरी अगवा करे वेंदो, पोइ असां मिसकीन हुननि जो छा बिगाड़ींदासीं असां? अम्मा जवाब ॾियण खां सवाइ ॿियो को बि चारो न आहे। राति अचे अधो बिचार त उन सां बि सलाह कयूं। मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि थी अचे पई त हितां चोरीअ छपीअ लॾो खणी निकिरी हलूं। अम्मा हुननि जो असां मथां कर्ज़ आहे, हू असांखे किथे छॾींदा? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, जे इन्हे ज़मींदार खे ॿुधायोसीं न त हितां निकिरण ई कोन ॾींदा। 2-3 हिननि जो कर्ज़ आहे, उन्हनि 2-3 जे लाइ असांजो पीछो बि कोन कंदा। जिते अॻे रहंदी सोणी उहा मालात? हाँ छो? मूं मालात ना ॾिठी,
छा तू वापसि वेंदी मूंखे ॾेखारींदी? हाणे असांजो वापसि वञणु मुश्किल आहे। मूंखे पक आहे तू वापसि ज़रूर वेंदी। जेकॾहिं मां वापसि वयसि त तोखे बि ज़रूर वठी हलंदमि। पोइ विसारजां न। तूं असां खां हाणे कॾहिं बि न विसरंदी। नजीब न इब्राहिम न वियो तव्हांखे हुते वञण जी का बि ज़रूरत कोन्हे। छो रहिस छो? इजाज़त ॾे त उनखे उते ई ख़तम करे अचूं। इहो हाणे तव्हांजे ख़तम थियण जो न आहे। जेकॾहिं तव्हां हिन ख़तम कयो आहे त घणा ॾींहं अॻु में ख़तम करे चुका हुजो आहे। त पोइ छा छॾे ॾियुसि? भले वते आज़ाद घुमंदो। मां बि इहो चाहियां थो, घुमे भल घुमे जेतिरो वड़ेस घुमे। जॾहिं घुमी घुमी थकंदो ऐं ख़ौफ़ लही वेंदुसि त पोइ इन्ही हाथी खे पुलिस जी मदद सां सोढ़ो करे उन जे नक में नाकेली विझे गेले अची हिते पंहिंजी ओगताक ते ॿधंदासूं ऐं पोइ कमाल खान जे हर ज़ख्म जो न को हिसाब वठंदासीं ऐं इहो पुछंदासूं कमाल साईं खे किथे बंदि करे रखियोसि। लालू जी सरकार। तूं इन रिछ जो पीछो कंदो रहो, ॾिसीस त किथे रहे थो, किथे वेहे थो, किथे वञे थो। समझी? जी बाबा साईं, 24 कलाक मां हुन जे पोइ हूंदुसि। हाकिम खान बाबा शरबत पीने? मां चयो न शरबत न, खणी जो ज़हर जो प्यालो ॾींदे न उहो हाणे मां पी वेंदुसि। न हाकिम खान न, जेको थियो उनखे विसारे छॾ। मां विसारे छॾियां? इहे घाव मां कीअं विसारियां जेके रुस्तम खान मुंहिंजे सीने ते ॾंभरिन आहिनि न? इहे मां घाव पंहिंजे जिस्म ते कॾहिं बि नथो विसारे सघां। अलाह जेसि ताईं अकबर रुस्तम जा लाश मां पंहिंजे अखियुनि सां कदमनि में न ॾिसां तेसि ताईं मूंखे सुकून न मिलंदो। जेकॾहिं रुस्तम खान सां दुश्मनी विहाई न त मारियो वेंदे। इन ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। कंध खणी मां कंहिंजे आॾो घुमण जहिड़ो न रहियो।
हाणे जीव छा कंदुसि मुड़ हाकिम खान मुड़ ऐं इज्जत सां ज़िंदगी गुज़ार सघ जॾहिं इज्जत रही न आहे त मां ज़िंदगी गुज़ारियां कीअं ऐं तव्हां मुंहिंजे लाइ छा कयो पछताईंदे हाकिम खान ॾाढो पछताईंदे जेको हिन वक़्तु पछतायो आहे जेकॾहिं मौत बि अची वञे न हिन खां वधीक ॿियो पछताव न थींदो चइबो त कोन मुड़ंदे न बिल्कुलु न अदा वॾा वरी तव्हांजो सुकून बर्बाद थी वेंदो जॾहिं मुंहिंजी दिलि बर्बाद थी वई मुंहिंजी इज़त बदनाम थी वई त मां ॿियनि जे सुकून लाइ माठ करे न वेहंदुसि जेसिताईं मां पंहिंजे थियल बेइज़ती जो प्लान न वठंदुसि तेसिताईं मां माठ न रहंदुसि हाकिम खान जेको कुझु तोसां थियो आहे उनजो कारण बि तूं पाण आहीं यार हाणे कुझु दरगुज़र करणु सिख दिलि खे ॾाढो सुकून मिलंदो अदाड़े बस मुंहिंजी दिलि जे मथां मातम पियो हले ऐं तव्हां सुकून जी ॻाल्हि था कयो रुस्तम ऐं अकबर जी मौत खां पोइ मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो ऐं तमामु जल्द मां हुननि जा लाश तव्हांखे अची ॾेखारींदुसि चोकू हाकिम खान सां रुस्तम खान बाबा अहिड़ी कई अथई वञी थिया ख़ैर आस्ते ॻाल्हा गुलाम कादर आस्ते ॻाल्हा सियाणनि चयो अथई त भितियुनि खे कन थींदा अथई किथे हाकिम खान ॿुधी वरिती त रुस्तम खान जी को स्वरूप तो मां मुंहुं मां कढंदी सो बि यम यम करे वाह घणेई हुन बि ग़रीबनि खे सतायो आहे नेठ हाणे ग़रीबनि जूं बददुआऊं बि तरंगो लाई जूं न तोबा गुलाम कादर मुंहिंजी तोबा हाकिम खान केॾो न ग़रीबनि सां ज़ुल्म कयो सो बि यम यम करे छोकू बाबा मां इन ॻाल्हि ते एतिरो सोचींदो आहियां त मुंहिंजूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी ईंदियूं आहिनि पर इन ज़ालिम हाकिम खान खे ज़रे जो बि रहम न पियो तोबा कुदरत वारो हाणे तो हाकिम खान खां हिसाब किताब वठे गुलाम कादर हाणे ख़बर पवंदसि त ग़रीबनि जूं आऊं छा थींदियूं आहिनि छा अञा सही सलामत आहे मुंहिंजी दिलि त तॾहिं कुझु थिए हा जॾहिं इन ज़ालिम जूं ॼंघूं ऐं ॿाहूं भञी रुस्तम खान फिटी करे हलियो वञे सा गुलाम कादर जेकॾहिं हाकिम खान जा इहे कम रहिया न त इहो ॾींहुं बि ज़रूर ईंदो इंशाअल्लाह ताला जान छुटंदी असांजी चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी जहिड़ी नियत तहिड़ी मुराद भाई मूं जेको सोटे खे ॾिनो आहे उहो अञा मां भरियो ई कोन्हे सोटे जी मां कुते खां बदतर हालत कई आहे तो मथां बि शुरू थी चुकी आहे उहे ॾींहं परे न आहिनि तोसां बि सोडे खां वधीक हशर थियण वारो आहे हुन में कुता चक पाए विया आहिनि ख़ुशि न थी मुंहिंजो उन्हनि तरफ़ ध्यानु कोन हुयो तॾहिं थोरो रोंडू पाए विया आहिनि तुंहिंजे जिस्म सां गॾु तुंहिंजे रूह खे बि रांडियूं ॾिनल आहिनि तॾहिं त तुंहिंजो पघर नथो सुके बस हाणे बस भाॼाई हितां निकिरण जी कर अदा वॾे जे करे मां तुंहिंजी इज़त कयां थो किथे ईअं न थिए जो मां उहा इज़त विसारे ऐं तोखे हितां धिका ॾेई कढां तुंहिंजी इज़त इन में आहे तूं निकिरी वञे तो वञा निड़ी फाड़े रड़ियूं न कर हल हाणे हल वॾी आई आहे ताना ऐं तुमकार हकीम ही रनू नज़र कोन थियूं अचनि कंहिं ॿी ज़मीन ते मोकिलियो अथनि छा न पाछा अञा हिन नंबर जो कमु रहियो पियो आहे मां ॿिए नंबर ते हिननि खे अञा कीअं मोकिलींदुसि किथे ईअं त नाहे
त असां उन्हनि खां संग घुरियो ऐं हू लॾो खयूं हलिया विया। बादशाह निकिरी विया त काॾे निकिरी वेंदा? अॻे पोइ खे केले सीले जे इते ई विहारींदासीं ने। वञी जांच करे अची जेकर हिते आहिनि ऐं कम कंदे थकिजी पिया आहिनि, कुझु ॾींहं साह खणणु चाहिनि था या को मसलो अथनि त ठीकु आहे, पर जेकर निकिरी विया आहिनि त पोइ महिला तो ख़बर ॾे त ॻोल्हे हथ कयो। जी बादशाह, तव्हां हाणे उतां कॾहिं हलो, मां ॻोल्हे अचां थो। अम्मा खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे, हाणे हिकिड़ी सलाह मुंहिंजी ॿुधो। हाणे पंहिंजो तयारी रखो, जंहिंमहिल बि वक़्तु मिले त हितां हीअं खिसकी निकिरी हलो। अम्मा मूंखे त ख़ौफ़ थो थिए, जेकॾहिं हितां निकितासीं न त इहे पीछो करे असांजे पोयां ज़रूर अची निकिरंदा। ओ अम्मा अॼु कोन था निकिरूं, जीअं असांखे अॼु ज़मीन ते न ॾिसंदा न तीअं ॾिसजांइ बाहोड़ करे अचे हिते पहुचंदा। तॾहिं त चवां थी अम्मा त हितां निकिरण जो ख़्यालु दिलि मां ई कढी छॾ। ओ अम्मा हितां खणी न बि हलूं, पर खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, हिते इज़त सां रहणो हाणे कोन ॾींदा रहणो असांखे इज़त सां। ऐं अम्मा जेसीं ताईं रेस जो कर्ज़ न लाहींदासीं न त हितां वञण बि कोन ॾींदो। अम्मा खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, हाणे रुगो हिननि जे तर खां निकिरी हलूं। जॾहिं हिननि खां परे निकिरी वियासीं न त पोइ असांखे कुझु बि कोन करे सघंदा। हा अम्मा कमदार तो अचे, मूंखे पहिरियों ई पक हुई त निभागो ज़रूर ईंदो। माई वॾी जो ख़ैर। हा तुंहिंजे सिर जो बि ख़ैर। माई वॾी अॼु भला कम ते कोन आयव? कैदी त कोन आहियो जो रोज़ हाज़िरी भरण अचो। माई वॾी कम ते न आयो। न मां अहिड़ी ॻाल्हि त नाहे कई। थकिजी पिया आहियूं, ॿ ॾींहं खनि साह खणंदासीं। न का बि ॻाल्हि नाहे, ॿ ॾींहं साह खणो या 10 ॾींहं, तव्हांखे केर बि न चवंदो, रुगो रेस जी पारत हुजेव। हा पारत है पारत। हाणे तूं रुगो टरण जी कर, तबियत सही कान्हे मुंहिंजी, 2 ॾींहं कम ते कोन ईंदासीं। का ॻाल्हि नाहे, 2 ॾींहंनि खां तव्हां 3 ॾींहं आराम कयो। पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, जीअं ई तबियत ठीकु थी त कम ते पहुची वेंदासीं। तूं हेॾे अचण जी तकलीफ़ न कर। ठीकु आहे। ॾिसेसि थी अम्मा हेड़ी मुछूं टंगे थी घर में बीह थो रहे, कुझु चवेसि नथी। मां छा चवांसि, अलाह जी कई आहे। दुनिया यार पुराणो आहे, जंहिंमें माण्हू हाथ